सलाम प्यारा बारो वायदे मुताबिक जे अंग्रेजी किताब 5 जो अंग्रेजी किताब उन जो यूनिट नंबर 2.2 शुरू कयूं पिया। पॉटरी मेकिंग थांव ठाहिण, पॉटरी थांव मेकिंग ठाहिण। माय आंट सदोरी एंड अंकल जुमन आर पॉटर्स। मुंहिंजी चाची सदोरी ऐं चाचो जुमन कुंभार या थांव ठाहींदड़ आहिनि। माए मुंहिंजो अंट चाची एंड ऐं अंकल चाचो जुमन नालो आहे आर आहिनि पॉटर्स कुंभार या थांव ठाहींदड़। वन डे आई वेंट टू विजिट देम। हिकु ॾींहुं आउं उन्हनि वटि घुमण वियुसि। वन हिकु डे ॾींहुं आई आउं वेंट वियुसि। गो जो पास्ट आहे, टू ॾांहुं तरफ़ विजिट घुमण देम उन्हनि ॾांहुं। When I got there, जॾहिं आउं उते पहुतुसि, I saw that मूं ॾिठो त Aunt Sadori, चाची सदोरी was shaping a pot on a wheel। चाची सदोरी चक ते थांव खे शिकिल ॾेई रही हुई, जोड़े रही हुई, उनजी शिकिल ठाहे रही हुई, उनखे तश्कील ॾेई रही हुई। When जॾहिं आई आउं got पहुतुसि देर हुते, आई आउं सा ॾिठो, सी जो पास्ट आहे, दैट त अंट चाची सदोरी वाज हुई शेपिंग तश्कील शिकिल ॾेई रही हुई ऐं हिकु पॉट थां आन ते या मथे ऐं हिकु व्हील खे पाण चक या चक्रो चई सघूं था। सिंधीअ में पाण खे चक्की चवंदा आहियूं, कुंभार की ॿोली में या सिंधी ॿोली में। शी वाज पुशिंग द व्हील। हूअ चक खे धिके रही हुई। शी हूअ वाज हुई पुशिंग धिकण छिकण दखासु लाइ व्हील चक या चक्रो। इट वेंट राउंड एंड राउंड। यो गोल गोल फिरी रहियो हो। इट यो वेंट गो जो पास्ट आहे वियो, राउंड गोल एंड राउंड ऐं गोल यानी गोल गोल फिरी रहियो हो। While the wheel was moving, जॾहिं चक्रो फिरी रहियो हो, while जॾहिं दखासु लाइ व्हील चक्रो was हो moving घुमी रहियो फिरी रहियो। She shaped the pot with both hands। वो ॿिन्ही हथनि सां थांव खे शिकिल ॾेई रही हुई या ठाहे रही हुई। She हूअ shaped शिकिल ॾेई रही हुई दखासु लाइ पॉट थां with सामा both ॿई हैंड्स हथ। इट वॉज फन टू वॉच। इहो ॾिसण में मज़ेदार हो। हर स्मूथ एंड लवली मूमेंट्स। संदसि हमवार ऐं प्यारियूं हरकतूं हथनि जूं। इट यो वाज हो फन तफ़रीह मज़ो, टू ॾांहुं तरफ़ वॉच ॾिसण, हर संदसि स्मूथ सुधा हमवार एंड ऐं लवली प्यारो प्यारा मूमेंट्स हरकतूं या अमल। आफ्टर मेकिंग ईच पॉट शी पुट इट आउट इन द सन टू ड्राई। हर थां ठाहिण खां पोइ हू उन्हनि खे सिज हेठां सुकाइण लाइ ॿाहिरि रखी रही हुई। आफ्टर खां पोइ मेकिंग ठाहिण, ईच हर पॉट थां, शी हूअ पुट रखण, इट उन्हनि खे आउट ॿाहिरि इन में द हासिल लाइ सन सिज टू ड्राई खुश्क करण। सम पॉट्स एंड बॉयल्स वर ड्राइंग आउटसाइड इन द सन। कुझु थां ऐं प्याला ॿाहिरि सिज जे हेठां सुकी रहिया हुआ। सम कुझु पॉट्स थां एंड ऐं बॉयल्स प्याला वर हुआ ड्राइंग सुकी रहिया आउटसाइड ॿाहिरी तरफ़ ॿाहिरि इन में द हासिल लाइ सन सिज। My cousin Sarah was sitting under the neem tree nearby। मुंहिंजी सौट सारा वेझो नुम हेठां वेठी हुई। माए मुंहिंजी कज़न सौट सारा छोकिरी जो नालो जी उनजी कज़न सौट आहे, वाज हुई सिटिंग वेही रही अंडर हेठां दखासु लाइ नीम नुम ट्री वण नियर बाय वेझो। She was making patterns on a boil।
with a pointed bone. हुआ थाउन ते नक्श निगारी करे रही हुई हिक नोकीले हॾे सां. शी हुआ वाज हुई मेकिंग ठाहे रही हुई पैटर्न शिकलियूं आन ते मथे हिक बॉयल प्यालो विद सामा हिक पॉइंटेड नोकीलो बोन हॾो हॾी. शी सेड हुन चयो हेलो राजा सलाम राजा. शी हुन सेड चयो हेलो सलाम लाइ. I'll come and play with you for a while. I'll come and play with you for a while. ऐं थोरी देर में अचां थो ऐं तोसां कुॾां थो रांदि कुॾां थो. आयाऊं विल या शल ईंदड़ वक़्त लाइ कमु अचण टू ॾां तरफ़ प्ले कुॾण विद सामा यू तूं तव्हां फार लाइ अ वाइल थोरी देर में. I have to make the pattern before this boil is completely dry. मूंखे हुन ते शिकलियूं ठाहिणियूं आहिनि इन खां पहिरीं जो हू मुकमल सुकी वञे. आई आऊं हेव खे आए वट टू ॾां तरफ़ मेक ठाहिण दरख़्वास्त लाइ पैटर्न शिकलियूं निशान बिफोर अॻ में दिस ही बॉयल प्यालो इज़ आहे कंप्लीटली मुकमल तरह ड्राई खुश्क थियण. माय कज़न साले सेड मुंहिंजे सौट साले चयो. माय मुंहिंजो कज़न सौट साले नालो सेड चयो. आई ऑल्सो वांट टू प्ले विथ यू. आऊं पिण तव्हां सां कुॾण या खेॾणु चाहियां थो. आई आऊं ऑल्सो पिण वांट चाहिण टू ॾां तरफ़ प्ले कुॾण या खेॾण विथ सामा यू तूं तव्हां. बट फर्स्ट आई मस्ट कलर द वास. पर मूंखे पहिरीं बट फर्स्ट आई मस्ट कलर द वेस. पर पहिरीं मूंखे गुलदान ते रंग करणो आहे. अंकल जुमन सेड चाचे जुमन चयो. अंकल चाचो जुमन नालो सेड चयो. ओके ठीकु आहे. आई विल टेक राजा टू सी अवर किलिन इन द मीन टाइम. एतिरे में ऐं राजा खे भठी ॾिसण लाइ चवां थो. आई आऊं विल ईंदड़ वक़्त लाइ टेक अटेंड करण टू ॾां तरफ़ सी ॾिसण अवर असांजी किलिन खूरी भठो इन में दखाज़ुला मीन टाइम इन ई वक़्त यानी अरसे में. द किलिन वाज आउटसाइड. भट्टी ॿाहिरी तरफ़ हुई. दखाज़ुला किलिन भट्टी खूरो वाज हो आउटसाइड ॿाहिरी तरफ़. It was about 8 feet high and 20 feet wide. इहो तक़रीबन 8 फुट डिघो ऐं 20 फुट वेकिरो हो. It इहो was हो about तक़रीबन 8 फीट फुट मापला इस्तेमाल थिए थो. हाई डिघो मथे एंड ऐं 20 फीट मापला इस्तेमाल थिए थो फुट वाइड वेकिरो. A little smoke was coming out from the kiln. एक हल्को धूं भट्टीअ मां निकिरी रहियो खोरे मां निकिरी रहियो. इट यो लिटिल थोरो हल्को स्मोक धूं वाज हो कमिंग आउट ॿाहिरि अची रहियो फ्रॉम मां खां द खासला किलिन भट्ठो या खोरी. अंकल जुमन सेड चाचे जुमन चयो. अंकल चाचो सेड चयो. राजा डू नॉट गो टू नियर द किलिन. राजा भट्टीअ जे तमामु वेझो न वञ. इट इज़ वेरी हाट. तमामु घणो गरम आहे भट्ठो. डू नॉट नथो या न गो वञण टू ज़्यादा नियर वेझो द खासला किलिन भट्ठो या खूरी. इट यो इज़ आहे वेरी तमामु हाट गरम. आई सेड What is inside it? मूं चयो हिन जे अंदरि छा आहे. आई आऊं सेठ चयो what छा is आहे inside अंदरि it इन जे. अंकल जुमन replied चाचे जुमन वराणियो. अंकल चाचो replied वराणियो. The खासुला pots. The pots are baking inside. थाऊं अंदरि पची रहिया आहिनि. द खासुला
पॉट्स थांव आर आहिनि बेकिंग पची रहिया इनसाइड अंदर। दे विल बेक फॉर 3 days। उहे 3 ॾींहंनि ताईं पचंदा। दे उहे विल ईंदड़ वक़्त लाइ बेक पचण फॉर लाइ 3 days ॾींहं। देन वी विल टेक देम टू आउट द मार्केट। पोइ असीं उनखे बाज़ार या मार्केट में खणी ईंदासीं उनखे। देन पोइ वही असीं ईंदड़ वक़्त लाइ टेक खणण देम उन्हनि खे टूॾां तरफ़ दरख़्वास्त लाइ मार्केट बाज़ार अची सघंदा मार्केट। वी आर स्टैंडिंग नियर द किल्न व्हेन असीं We were standing near the kiln when I saw आलम। जॾहिं असीं भट्टीअ ते बीठा हुआसीं मूं असलम खे ॾिठो। पोइ असीं हुआसीं स्टैंडिंग बीठल नियर वेझो दरख़्वास्त लाइ किल्न भट्टी खोरो वेन जॾहिं आई आऊं सा ॾिठो आलम नालो। He was coming toward us with his donkey। हू असां ॾांहुं संदसि गॾह ते अची रहियो। ही हू मुज़कर छोकिरे लाइ मर्द लाइ वाज़ हो कमिंग अची रहियो टूवर्ड्स तरफ़ विथ सां असां विथ सां हिज संदसि डोंकी गॾह। आई आस्क्ड अंकल जुमन। मूं चाचे जुमन खां पुछियो। आई आऊं आस्क्ड पुछियो अंकल चाचो। व्हाट इज़ आलम ब्रिंगिंग। आलम छा खणी अची रहियो आहे या खणी रहियो आहे। वाट छा इज़ आहे आलम नालो ब्रिंगिंग आणे रहियो। ही सेड हुन चयो ही हू सेड चयो आलम इज़ ब्रिंगिंग सम क्ले। आलम कुझु मिट्टी आणे रहियो आहे। आलम इज़ आहे ब्रिंगिंग आणे रहियो सम कुझु क्ले मिट्टी। टुमारो I will make some paste from the clay and then your aunt will make some pots, vases and toys। सुभाणे आउं उन्हनि मां मिट्टी जो घारो ठाहींदुसि पेस्ट ठाहींदुसि ऐं पोइ चाची तुंहिंजी उन्हनि मां कुझु थां गुलदान ऐं रांदीका ठाहींदी। टुमारो सुभाणे आई आउं विल ईंदड़ वक़्त लाइ मेक ठाहिण सम कुझु पेस्ट गार मिट्टी घारो फ्रॉम खां मां दरख़्वास्त लाइ क्ले मिट्टी एंड ऐं देन पोइ यूर तुंहिंजी एंड चाची विल ईंदड़ वक़्त लाइ मेक ठाहिण सम कुझु पॉट्स थां वेसिस गुलदान एंड ऐं टॉयज़ रांदीका। प्यारा क्लास 5 जे अंग्रेज़ी जो यूनिट नंबर 2.2 अॼु असां मुकमल कयो। तव्हांजो साथ रहंदो। लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। अल्लाह हाफ़िज़।